जरद पखी जी असां सजण थी रहियो आहे रूह में। असांजे जो की तकरीब जा मेहमान ख़ास जी संगत जो अगणो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मोहतरम काकी जानी, असांजे जो की मजलिस जो घोष्ट मोहतरम साईं कुमार संगम साहब, सिंधियत जी संगत टनोनो खान जो गिले राब्ता सेक्रेटरी मोहतरम आगा जान आगा, साईं शोएब शाह, साईं गुलाम कादिर मुंतज़िर, साईं एजाज बिस्कानी, डॉक्टर जमाल नासिर, साईं रफीक आसरियारी समेत इन पंडाल में मौजूद समूरा दोस्त ऐं मुझे क़ौमी सफ़र जा साथी दोस्त जी सिंधी ॿोली खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं। पहिरीं त आऊं साईं कुमार संगम खे संदसि चौथे मजमूअ ते दिली गहराई सां मुबारकबाद पेश करियां थो। 2016 खां साईं जी अदबी सफ़र जी उमिरि 1988 खां हुई, पर साईं जी अशात जो जेको साल हो 2016 हो। ऐं आउं सम्झां थो इन्हनि मुख़्तसिर 5-6-7 सालनि जूं पीरियड में 4 किताबनि जी अशात करे उनखे आवाम ताईं पहुचाइण, आम ताईं पहुचाइण, इहो बि अमल कंहिं कारनामे खां घटि कोन्हे। त असां वटि घणो करे खोड़ सारा तमामु घणा वॾा अदबी नाला रहिया आहिनि जेके 60 साल 70-80 साल सॼी उमिरि इल्म ऐं अदब जी ख़िदमत करे ईंदा आहिनि, पर पोयां पंहिंजो दस्तावेज़ खोड़ सारा नाला खणी सघनि था, पोयां पंहिंजो को दस्तावेज़ न छॾे वञी सघिया। इहा ख़ुशकिस्मती साईं कुमार संगम जी आहे। ऐं खोड़ सारा दोस्त साईं जी इन ई कैफ़ियत ते ॻाल्हाया आया जेको किताब असां वटि घणो करे सिंधी किताब जे हवाले सां इहो आम चोबोल रहियो आहे, सिंधी किताब ख़रीद कोन थो कजे, विकिरो कोन थो थिए। पर आउं सम्झां थो साईं कुमार संगम जहिड़नि लेखकनि इन किताबनि जूं जेके क़ीमतूं मुक़ररु कयूं आहिनि, उन्हनि क़ीमतुनि वरी बि सिंधी किताब जी जेका आहे सूरत हाल आहे, सिंधी किताब जा जेको माण्हुनि जो लाड़ो आहे, उन में खोड़ सारो हिकिड़ो पहल वारो क़दम अदा कयो आहे, किरदारु अदा कयो आहे। दोस्त तमामु घणे वक़्त खां वेठा पिया आहिनि ऐं बोर बि थी विया हूंदा। ऐं आउं सम्झां थो जिन बि मुक़ररनि ॻाल्हायो आहे तफ़सीली तौर ते साईं कुमार संगम जे फन फ़िक्र ऐं शख़्सियत तोड़े सिंधी अदबी संगत जो जेको मजमूई मुतारिक किरदारु आहे, शाइर आहिनि त 21 ॾींहंनि में जेको मरकज़ जो असांजो फ़ैसिलो हो 1 फ़रवरी खां 21 फ़रवरी ताईं मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ताईं, उन्हनि 21 ॾींहंनि में असां टनो मोहम्मद खान जे दोस्तनि 23 सरगर्मियूं कयूं थी ऐं मुसलसल मुतारिक रहियासीं, कॾहिं टनो मोहम्मद खान में, कॾहिं आबादगार में, कॾहिं किथे अहिड़ो को बि शायदि आउं सम्झां थो तहरुक कोन्हो, को तरीक़ेकार कोन्हो जेको असांजे वक़्त ऐं विच में हुजे उहो असां न कयो हुजे। उन खां पोइ वरी असांखे अञा मस मिलिया, वरी 3 ॾींहं साईं कुमार संगम जी किताब जी मुहरत जो फ़ैसिलो सॼी संगत गॾिजी कयो थी उनखे अमली जामो करण लाइ। ऐं यकीनन अॼु की हिन तक़रीब जी शिरकत जे हवाले सां तव्हांखे अंदाज़ो हूंदो, हिकिड़ो त इहो ॿियो जुमे जे ॾींहं जे हवाले सां खोड़ सारियूं दावतूं, खोड़ सारा मौक़िया ऐं मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम रहंदा आहिनि। उन हवाले सां दोस्तनि खे मजबूरियूं थी सघनि थियूं। उन जे बावजूद बि असीं मुतमइन आहियूं त सिंधी अदबी संगत जॾहिं बि कंहिं बि प्रोग्राम जे लाइ सॾु ॾिनो आहे उनखे भरपूर क़िस्म जी मोट ज़रूरु मिली आहे ऐं उन समूरी सूरत हाल में असां कतई मायूस कोन आहियूं। साईं कुमार संगम जी तकलीफ़ जे हवाले सां दिल जी करबला जेको संदसि चोथों औलाद आहे, जेको संदसि चोथों किताब आहे, खोड़ सारनि दोस्तनि तफ़सीली ॻाल्हायो। ऐं आउं सम्झां थो साईं कुमार संगम जी तकलीफ़ में थोरे जो खोड़ सारनि दोस्तनि खे इहा शिकायत रही हुजे, किथे साईं बेअसी जो शिकार रहियो हुजे, किथे साईं मायूसियुनि जो शिकार रहियो हुजे, किथे साईं दर्द ऐं कैफ़ियतुनि जी अकासी कई हुजे। आउं सम्झां थो त हिन किताब में शायदि ई को समाज जो अहिड़ो मौज़ू रहियल हुजे जेको साईं पंहिंजे कलम जे ताक़त सां निर्वाह न कयो हुजे। पर मूंखे इन सॼे मजमूए में जेका शइ महसूस थी, जेका शइ मूं अहम सम्झी पे
उन मां खोड़ सारनि दोस्तनि उन पासे तमामु घटि ॻाल्हायो त कुमार संगम जी जेका दिलि जी करबला आहे उहा कुमार संगम जे हौसलनि, कुमार संगम जी हिमत ऐं संदसि दिलि जे जज़्बनि ऐं समूर निगारनि सां गॾु हिकिड़ो मज़ाहिबत जो रूप आहे। हीअ जेका दिलि जी करबला आहे ऐं करबला जी असां वटि जेका फिक्री नोयत बि रही आहे उहो हिकिड़ो मज़ाहिबती मार्को रहियो। थोरे जो करबला खे असां खोड़ सारनि मानाउनि में